नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त कराची मां ख़बर ॾींदा सिंध हुकूमत सूबे जे हर नई आबादगारनि के ज़रिए मालूमात फराहम करण लाइ 3 वॾनि शहरनि में रेडियो नशरियात जो आगाज़ करे छॾियो। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण जो चवणु आहे त रेडियो नशरियात हैदराबाद, लाड़काणू ऐं खैरपुर में शुरू कई वई, जिते हर नई आबादगारनि के पाणी ऐं फसलुनि जी पोख बाबति मालूमात फराहम कबी। ज़राअत वारे सलाहकार जो चवणु आहे त रेडियो नशरियात वसीले मौसम जी सूरतहाल ऐं फसलुनि जी पोखी बाबति ॼाण ॾिनी वेंदी। टिनी शहरनि में डिवीज़नल डायरेक्टर निगरानी कंदा। रेडियो नशरियात 1 कलाक हूंदी। मंज़ूर वसाण चयो आहे त सिंध हुकूमत पारां खुराक ते कंट्रोल ऐं मुस्तहक तबिके लाइ सब्जियूं पोखण जो ग़रीब औरतुनि लाइ प्रोग्राम शुरू कयो वियो आहे। हिन प्रोग्राम तहत ग़रीब हारियुनि औरतुनि खे थरपारकर में 1500 किचन गार्डन किट्स फराहम कयूं वयूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।